अस्सलामु अलैकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। अक्सर करे जेको असां तॾे ते वेंदा आहियूं, को अगरि गुज़ारे वेंदो आहे, पोइ त जेको उते वेंदा आहियूं जो दुआ घुरंदा आहियूं, पोइ वरी उते चवंदा आहियूं त जेको हुकुम अलाह जो, यानी अलाह जो हुकुम इहो ई हुयो त सही आहे, असांखे राज़ी रहणो आहे। वरी ॿियो चवंदा आहियूं त जेका रज़ा रब जी, भला अलाह इन में राज़ी आहे त सही आहे, अलाह जेको कंदो आहे सही जे लाइ ई कंदो आहे। वरी अरब मुल्कनि में चवंदा आहिनि त अल्हम्दुलिल्लाह आहे, अलाह जी शइ हुई। ऐं हर कंहिंखे ईअं ई चवणो पवंदो आहे त जेको बि अलाह कंदो आहे सुठे लाइ कंदो आहे, अलाह जी शइ हुई, अलाह पंहिंजी शइ वापसि वरिती। वरी पोइ असां वटि वरी पिटको रोज़ु राड़ो थींदो आहे, पर जेको अलाह कंदो आहे त बहितर लाइ कंदो आहे ऐं सुठे लाइ कंदो आहे। उन ते हिकु नंढड़ी कहाणी मां पढ़ी हुई, सो उहो तव्हांखे ॿुधायां थो। जीअं असांखे आलिम के ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, पोइ हाणे किताबनि मां ॿुधाईंदा आहिनि। के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके हदीस मां या क़ुर मां न आहिनि हूंदियूं, वरी के किताबनि मां हूंदियूं आहिनि जेके ॿुधाईंदा आहिनि की असाबनि जूं इन्हनि जूं। इन लाइ असांखे नंढड़ी कहाणी हुई, मां पढ़ी हुई, सो दिलि चयो वरी तव्हांखे ॿुधाइजे। पोइ हाणे सही या ग़लति उहो अलाह थो ॼाणे, मां हिन जी का बि गारंटी कोन थो ॾियां। पोइ इज़राइल सलाम खे अलाह ताला हुकुम कयो त वञ हिन माई जो वञी जेको सो रूह कढी अचो वञी। इज़राइल सलाम जॾहिं हेठि जो आयो, ॾिठईं त उन जे मथां 3 नंढड़ियूं छोकिरियूं उहे रोअनि थियूं पियूं, ॿियो घर में को बि कोन्हे को। इज़राइल सलाम वापसि वियो मोटी, हुनखे रहम अची वियो, आयो मोटी अचे कंधु हेठि करे बीह रहियो। अलाह ताला हुन खां पुछा कई, तूं हुनजो रूह न कढी ऐं छो? चई मालिक साईं मूंखे हुन मथां रहम अची वियो, 3 नंढड़ियूं छोकिरियूं उहे हुन मथां रोअनि पियूं, उनजो केरु थींदो पोइ वरी सहारो, केरु उन्हनि खे खाराईंदो पीआरींदो? अलाह ताला जो जेको मुंहिंजो हुकुम आहे उहो तोखे ई मञिणो आहे, उनजो सोचण जो कमु तुंहिंजो न आहे, उहो मुंहिंजो कमु आहे। उन्हनि जे लाइ छा थींदो छा न थींदो, हाणे तूं मुंहिंजो हुकुम न मञियो हिकु चकर, वञ हुनजो रूह जेको सो कब्ज़ कर ऐं हुनखे मारे अचु, बाक़ी तोखे हिन जी सज़ा मिलंदी जो तूं मुंहिंजो हुकुम न मञियो हिकु चकर। सो इज़राइल सलाह वियो, हुनजो रूह कब्ज़ करे खणी आयो। पोइ अलाह ताला हुनखे चयो, हाणे ॻाल्हि ॿुध, कि मालिक मूंखे हाणे माफ़ु कर। चई माफ़ी त तोखे ईअं न मिलंदी, उन जी तोखे सज़ा ज़रूरु मिलंदी। हाणे तोखे हेठि वञ ऐं इंसान जी शिकिल में थी, तोखे हेठि मां उमाणे छॾींदुसि। जॾहिं उते तूं 3 चकर खिलंदे, पोइ तोखे जेको तूं मोटी वरी पोइ आसमान ते ईंदे, न त तूं ज़मीन ते हूंदे जॾहिं तूं 3 चकर उते खिली। सो अलाह जेको हुकुम करे जीअं करे सघे थो। इज़राइल सलाम त हेठि ज़मीन ते आयो, उते आयो त हुनजे कपिड़ा ई कोन हुया। उतां को मोची वञे पियो पंहिंजे ॿारनि जे लाइ को कपिड़ा वठणु, ॾिठईं त हिकिड़ो सणक ते हिकिड़ो हमरा आहे, कपिड़ा ई कोन, सियारे जी मौसम आहे। ॾिठईं मां तूं केरु आहीं? चई मां मुसाफ़िर आहे, मुंहिंजो को बि कोन्हे को। चई ठीकु आहे, मां वञा पियो पंहिंजे ॿारनि खां कपिड़ा वठणु, पर मां तोखे थो कपिड़ा वठी ॾियां। हुनजे कपिड़ा कंबल वग़ैरह वठी ॾिनई, उनखे वठी आयो घर पंहिंजे। त उनजी ज़ाल जेका अथव झेड़े खां हुंब थी वई मोची ते, त हे तूं कहिड़ो कर करे आहीं? पैसा तूं खे ॾिनासीं, तूं वञ ॿारनि खां कपिड़ा वठी आ, सर्दी लॻी पई आहे, तूं वरी ॿियो वठी आहीं हमरा, वरी उनखे मुसाफ़िर खे लटा कपिड़ा उनखे वठी ॾिनई, उन ते माई जो थी वियो झेड़ो। हिते इज़राइल सलाम खणी टहक ॾिनो, खिलियो त एतिरे मोची चयसि त असांजो ज़ाल मुड़ुस झेड़ो लॻो पियो, तूं वरी खिली थो, तूं छा ते खिले? चई बसि हुई का ॻाल्हि, पोइ ॿुधाईंदोसांइ। आख़िरकार हुननि जो झेड़ो वञी ख़तमु थियो। पोइ हिन खां पुछा कईं इज़राइल सलाम को, त ॾेवार तुंहिंजो केरु आहे हिते? को मिट को माइट? अची मुंहिंजो को बि कोन्हे को, मां मुसाफ़िर, मूंखे ख़बर न आहे मां किथां जो आहियां। की हाणे मां कमु कंदो आहियां इहो, मां ठाहींदो आहियां, इहे जूता ठाहींदो आहियां, चोपलूं ठाहींदो आहियां, मुंहिंजो कमु त इहो आहे। तूं हल मूंसां गॾु भला कमु कर, मूंसां गॾु तूं बि रह। हिनखे वठी वियो उते इहो कमुकारु कराए पियो, हुन सां गॾु सुठा ठाहे पियो। हे ॾींहों ॾींहुं मोची जेको आहे ख़ुशहाल थींदो पियो वञे। हाणे इज़राइल सलाम मलाइक हुयो, हुन सां गॾु त हाणे ज़ाहिर हाणे बरकत ईंदी पई न घर में। इहो ख़ुशहाल थींदो वियो, 1 करोड़पति थी वियो, हाणे मशहूरु मोची थी वियो। हे मोची त उन वटि बादशाह जो वज़ीर आयो, अची ॻाल्हि ॿुधे, ओरिजिनल चमड़ो असां हूंदो आहे मोची, हिन बादशाह जे लाइ बूट ठाहे, पर सफ़ा VIP क़ीमती चमड़ो आहे। चई ठीकु आहे। हुन इज़राइल सलाम खे चयो त हिन खां बूट ठाहिजांइ बादशाह जो, पर सफ़ा VIP हुजे, मथां खारे विझी, बादशाह मूंखे फांसी ते लटकाए छॾींदो। 8-10 चक हिनखे न। चई ठीकु आहे। हुन इज़राइल सलाम छा कयो, हुनखे कटे सटे चमड़े हुन चोपल ठाहे छॾियईं। चोपल जो ठाहे छॾियईं त
जेॾीमहिल हुन मोची जो ॾिठो त बणाए छा चई तूं बूट कोन ठातो तूं वरी चोपल ठाहे छॾी, अॼु त मूंखे बादशाह फांसी ते लटकाईंदो। हिते ई साम्हूं वज़ीर बि अचे पियो त इज़राइल जो वज़ीर बि अचे थो चई हाणे तव्हां मरी वेंदो, हाणे फांसी ते लटकंदो, तूं चमड़े खे तूं खारे छॾियो, कटे छॾियो, न तूं मूंखे ॿुधाई आहे, मां पाण ई खण ठाहियां। हिते इज़राइल सलाम जेको अथव टहक ॾिनो, टहक ॾिनो, चई मूंखे पंहिंजे सिर सां लॻी पई आहे, तूं वरी खिली थो, मां तोखे सहारो ॾिनो इन जे करे अॼु तूं मूंखे फांसी ते लटकाईं। त वज़ीर बि अचे पहुतो हिकिड़े, वज़ीर चयो ॻाल्हि ॿुध मोची, इहो बादशाह सलामत गुज़ारे वियो आहे, सो हाणे बूट न खपे, असांखे चोपल खपे, हुन लाइ चोपल ठाहिजांइ। हाणे उहा चोपल हुनखे पाराइणी पवंदी। हाणे हुन चयो ठीकु आहे, हिते वञी साह पियो मोची खे, जॾहिं सही थियो भला हाणे कमु हिन चोपल ठाही आहे, ॾाढो भलो कमु थी वियो, हलो ठीकु आहे। हिनखे चई तूं छा ते खेले, चई बसि हुई का ॻाल्हि, पोइ मां तोखे ॿुधाईंदोसांइ। हल इहो टाइम गुज़री वियो। उनखां पोइ वरी 3 छोकिरियूं आयूं हिकु कुराड़ी सां गॾु हिन जे दुकान ते। अचे हिनखे चयूं त महांगियूं महांगियूं जेके चोपड़ियूं उहे असांखे ॾेखार 3। हिन इज़राइल सलाम उन छोकिरियुनि खे सुञातो, उहे छोकिरियूं हाणे वॾी थी वियूं, उन्हनि खे सुञातईं। हिन खां कुराड़ी खां पुछा कयईं त ॾे वाल थिए 3 छोकिरियूं, तूं काॾों आंदियूं, तुंहिंजी धीअूं? चई न। चई तूं काॾों आंदियूं? चई मां हिकिड़ी करोड़पति आहियां, मुंहिंजो को बि कोन्हे को हिन दुनिया में, हिन जी माउ गुज़ारे वई, सो मूंखे बि औलाद कोन हुई, पोइ हिन 3 खे मां पंहिंजे घर वठी मां पंहिंजी धीउ जो प्यारु हिननि खे ॾिनो, हाणे 3 मुंहिंजियूं धीअूं आहिनि, हाणे हिननि जी मां शादी कराई धूमधाम सां, इन करे आई आहियां मां सुठियूं चोपड़ियूं हिन दुकान मां वठां। त हिते हिन इज़राइल सलाम वरी टहक ॾिनो, हाणे 3 चकर पूरा थी विया हिन जा, टहक खणी ॾिनई। त हिते हिन पुछा कयो त मोची चई छा ते तूं टहक ॾिनो? चई मां तोखे ॿुधायां थो पहिरियों हिननि खे चोपड़ियूं ॾे। हुननि खे चोपड़ियूं ॾिनई, उहो त विया हलिया। चई हाणे मूंखे ॿुधाए, चई हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो आख़िरी ॾींहुं अथई, मां हाणे वेंदुसि, हलियो। चई छाकाणि तूं केरु आहीं? चई मां केरु बि आहियां, पर मां जेको खिलियो उहो तोखे हाणे ॿुधाए थो वञा, जो मां तोसां गॾु गुज़ारियो आहे, तुंहिंजो मां खाधो पीतो। चई ॿुधाए। चई पहिरियों मां इन करे खिलियो जो तूं मूंखे घर जो वठी वञे, तुंहिंजी माई तोसां जहिड़ो कयो, तूं वरी मां इहो न पई सोचे त हे जेको आयो आहे महिमान आयो आहे घर में, इहो पंहिंजो नसीबु खणी आई हूंदो, असां हाणे ख़ुशहाल थियण वारा आहियूं, केतिरी तुंहिंजी उमिरि गुज़री वई त तूं उहे हुए जा तूं थिए आसूदो। चई न। चई पोइ मुंहिंजे अचण खां पोइ तूं हाणे केॾो करोड़पति थी वएं, तुंहिंजी ज़ाल इहो न सोचियो, माना शुकुरु न कई, भला हाणे महिमान आयो आहे, उनखे कपिड़ा वठी ॾिना त घणी ख़ैरु आहे, उनखे तव्हां जहिड़ो कयो, मां उन ते खिलियो त तव्हां हाणे अमीर थियण वारा हो, ऐं हू तव्हां जहिड़ो थी करे, त इन करे मां खिलियोसीं। चई ॿियो तूं छाजे लाइ खिलियो, जो चमड़ो हुयो बादशाह जो, उहो तूं चोपल ठाहे छॾी, उते तूं छो टहक ॾिनो, मूंखे सिर सां लॻल हुई ऐं तूं वरी टहक ॾिनो? चई मां इन करे टहक ॾिनो, मूंखे ख़बर हुई त बादशाह खे त अॼु जेको रूह हुनजो मां कब्ज़ करे आयो आहियां। चई तूं केरु आहीं? चई मां इज़राइल सलाम आहे, हुनजो मां रूह कब्ज़ करे, मां ॾिठो हुनजो टाइम पूरो हुयो, सो मां चयो हुनखे बूट जी ज़रूरत न पवंदी, हुनखे पवंदी चोपल जी ज़रूरत, मां इन करे चोपल ठाही। जे मां बूट ठाहियां त तूं फांसी ते वरी बि चढ़ी आहे, पर मां तोखे बचायो, जो मूंखे हुन टाइम जी ख़बर ई थिए मरी वेंदो, बूट हुनखे नसीब ई न थींदो, इन करे मां चोपल ठाही, तोखे बचायमि त उन ते मां खिलां पियो त मां तोखे बचायो आहे, ऐं वरी तूं वरी मूं ते थो कावड़ करी, इहो तूं सोचियो त हिन में का भलाई आहे जो हिन चोपल ठाही आहे। हिते हिन चयो वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि इहा सही आहे। चई हाणे तूं टहक छो न, हे जेको छोकिरियूं आयूं 3, चई मां इन ते टहक ॾिनो त मालिक ॾिस केॾो न वॾो मालिक महिरबानी आहे, इन जी माउ खे मां जॾहिं मारण आयो हुअसि, मां उनजो साह मां कब्ज़ न कयो, मां वापसि वियुसि ऐं मालिक खे वञी उते अर्ज़ु कयुमि त मालिक मूं ते नाराज़ थियो, चई इन्हनि खे संभालण जो कमु तुंहिंजो न आहे, उहो मुंहिंजो कमु आहे, तूं हुन जी माउ खे मारे अचु। सो मां हिन जी माउ खे मारे वियुसि, हिन जे घर में कुझु कोन, हिकिड़ी माउ ई हुयनि, पुराणो हिकिड़ो घरु हुयनि, जॾहिं मारे वियुसि, मां अॼु जो ॾिठो त छोकिरियूं बि जवान थी वियूं ऐं हाणे करोड़पति जे घर में आहिनि, त हिननि खे जेका पाले थी ताते थी, उनखे बि औलाद कान्हे का, ऐं उन ई हिननि खे धीउ करे रखियो आहे, अॼु हे करोड़पति आहिनि, सॼे शहर खां वधीक हे माना वञी ऐश कंदियूं। मां उन ते टहक ॾिनो त मां ओॾीमहिल जो मालिक जी ॻाल्हि मां न सम्झी सघियुसि, उन राज़ मालिक खे मां न सम्झी सघियुसि, त उन ते मां टहक ॾिनो त वाह मुंहिंजा मालिक वाह, हे तुंहिंजो माना अहिड़ो माना तुंहिंजो राज़ हुयो लिकायल, जो माना हिन छोकिरियुनि खे माना करोड़पति घर में वञिणो हुयो, सो इन जे करे हूअं त सफ़ा ग़रीब आहे, जे अगरि मां हुनजी जहिड़ी हुजां त बि ईअं ई हुजनि हा, वीचारा ॾुखनि सुरनि में हुजनि हा, सो इन करे मालिक हिन जी माउ खे घुराए थो न, कुराड़ी हिननि खे सहारो ॾिनो, हाणे करोड़पति घर में ऐश पई थियूं कनि, नवां कपिड़ा नवां लटा,
त उन ते मां अटक कंदो त वाह मुंहिंजा रब वाह, जेको बि तूं करीं थो त माना भलाई जे लाइ करीं थो, हर कंहिंजी भलाई जे लाइ जेको कमु थिए थो इंसाननि जी भलाई जे लाइ आहे। पर को सम्झे नथो, जे मूंखे मोकिलियईं त मोची तुंहिंजी भलाई जे लाइ मोकिलियईं, जो तूं करोड़पति थी वएं मुंहिंजे करे ई। ऐं जेको मां बादशाह खां तोखे मां बचायो, जे मां न हुजां तूं बादशाह जे लाइ बूट ठाहीं आहे त बि तूं फांसी ते चढ़ी आहे। चओ जेकर मां हुन माई खे जेकर न मारियां हा त हे टे छोकिरियूं जेके हुयूं त इहे करोड़पति कीअं थियनि हा। बसि मालिक ई आहे जेको राज़ ॼाणे थो, जंहिंजे लाइ मूंखे हुकुम करे थो, इन मालिक जो को राज़ हूंदो आहे, पर को सम्झंदो कोन्हे को। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।